ख़बर है नाज़रीन तव्हां सां शेयर कयूं पिया घोटकीअ मां माथेले मुंबल जी माड़ीअ में ज़िले चेयरमैन हाजी खान महर पारां ॾिनल तरक़ियाती कमनि जी शुरूआत थी वई आहे। हज़ारें साल पुराणे तारीख़ी रखंदड़ घोटकी जे क़दीमी ॻोठ माथेलो मुंबल जी माड़ी में अॻूणे ज़िले चेयरमैन सरदार हाजी खान महर ऐं MPA सरदार राजा खान महर पारां ॾिनल तरक़ियाती कमनि जो कमु वॾेरे मौला बख़्श महर जी निगरानीअ में हलंदड़ आहे। ॻोठाणनि में ख़ुशीअ जी लहर छांइजी वई आहे। सरदार हाजी खान महर पारां माथेलो मेन रोड लाइ ॾिनल CC प्यूअर जे रोड जो कमु हलंदड़ आहे, जॾहिं त सरदार राजा खान महर पारां घेटियनि लाइ ॾिनल CC प्यूअर मां भुट्टा मोहल्ला, कुरैशी मोहल्ला, बुरड़ा मोहल्ला, शेख मोहल्ला, सैयद मोहल्ला जी घेटियनि जो कमु मुकमल कयो वियो आहे, जॾहिं त कुकुड़ मोहल्ला, सुमरा मोहल्ला समेत रहिजी वियल समरनि घेटियनि जो कमु अॻूणे GUC चेयरमैन वॾेरे मौला बख़्श महर जी निगरानी में हलंदड़ आहे। ॿिए तरफ़ ॻोठाणनि पारां मीडिया अॻियां ख़ुशीअ जो इज़हार कंदे चवणु आहे त असीं महर ग्रुप जे सरवाण ऐं GDA MPA सरदार अली गौर खान महर, सरदार राजा खान महर, सरदार हाजी खान महर ऐं अॻूणे UC चेयरमैन वॾेरे मौला बख़्श महर जा शुक्रगुज़ार आहियूं, जन असांजे ॻोठ लाइ वॾियूं तरक़ियाती स्कीमूं मंज़ूर करायूं आहिनि। ॻोठाणनि जो वधीक चवणु आहे त महर सरदार हमेशह असांजे ॻोठ ते महिरबान रहिया आहिनि। हुननि वधीक चयो त असांजे हर ॾुख सुख में महर भाइर जो साथ असां सां रहियो आहे। आख़िर में ॻोठाणनि वॾेरे मौला बख़्श महर ते मुकमल एतमाद कंदे ईंदड़ इलेक्शन में हमेशह वांगुरु सरदार अली गौर खान महर, सरदार राजा खान महर ऐं सरदार हाजी खान महर सां मुकमल साथ ॾियण जो वचन कयो आहे।